नाज़रीन भी ख़बर शामिल कयूं था। टिमा नौजवान के मुबैना खंबे नाहक बांदी बनाना ऐं भत्तो घुरण वारे केस में DSP सिटी ऐं 4 एहलकारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। पुलिस शमन जाखरो वारे केस में DSP सिटी वक़ार मेमण ऐं 4 पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे खेनि अदालत में पेश कयो। गिरफ़्तार एहलकारनि में मंसूर अली, मोहरम अली, दोस्त अली ऐं मुर्तज़ा शामिल आहिनि। जवाबदार अज़ीज़ चांडियो गिरफ़्तार न थी सघियो आहे। अदालत गिरफ़्तार DSP वक़ार मेमण ऐं एहलकारनि खे जुडिशल रिमांड ते आणण जो हुकुम ॾेई छॾियो। जवाबदारनि जे वकील पारां संदन ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल। गिरफ़्तारी बाद DSP सिटी वक़ार मेमण ऐं 4 एहलकार मुअतल कया विया। छठो मां ॿुधायूं पिया, नौजवान खे मुबैना खंबे नाहक बांदी बनाइण ऐं भत्तो घुरण वारे केस में DSP सिटी ऐं 4 एहलकारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। पुलिस शमन जाखरो वारे केस में DSP सिटी वक़ार मेमण ऐं 4 पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे खेनि अदालत में बि पेश कयो। गिरफ़्तार एहलकारनि में मंसूर अली, मोहरम अली, दोस्त अली ऐं मुर्तज़ा शामिल आहिनि। जवाबदार अज़ीज़ चांडियो गिरफ़्तार न थी सघियो। तफ़सील मालूम त कयूं टेलीफोन लाइन ते मौजूद आहे थटे मां महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, छा तफ़सील आहिनि? जी, ठटे जे मकली वारे इलाइक़े मां हिकु नौजवान शमन अली जाखरो खे खंबे अगवा करे उनजे आज़ादी लाइ पैसा घुरण वारे केस में अगवा ऐं जेके नाहक बंदि रखण वारे केस में नामज़द DSP ठटो वक़ार मेमण समेत 5 एहलकारनि जी अॼु बाज़ाब्ता तौर ते गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई, जिन खे 3rd सिविल जज ठटो जी अदालत में पेश कयो वियो। जॾहिं त प्राइवेट जेको मुख्य जवाबदार आहे अज़ीज़ चांडियो, जंहिं सॼो डील कराइण जे अहम किरदारु अदा कयो, उहो फ़रार थी वियो वञण जे करे गिरफ़्तार न थी सघियो आहे। पुलिस जे पारां जांच ऑफिसर मीरपुर साकरो वाजिद थईम 5 एहलकारनि खे, जिन में DSP वक़ार मेमण ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके उनजा एहलकार आहिनि, महरम जेको ड्राइवर आहे उनजा, ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके एहलकार आहिनि, मंसूर आहे ऐं ॿिया जेके दोस्त अली, मुर्तज़ा, उन सभिनी खे 3rd सिविल जज ठटो जी अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत पारां खेनि जुडिशल जे लाकअप जे हवाले करण जो हुकुम जारी कयो वियो। पर उन मौक़े ते ई जेका एजाज़ जुमाणी जेको DSP जे पारां वकालतनामो दाख़िल कराईंदे सज़ा कई त उनजी ज़मानत मंज़ूर कई वञे, जंहिंखां पोइ जेका फ़िरियादी आहे जेको नौजवान आहे शमन अली जाखरो, उनखे अदालत पारां तलब कयो वियो ऐं उन नो ऑब्जेक्शन दरख़्वास्त दाख़िल कई, उनजी ज़मानत ते एतिराज़ न थियण जी दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिंखां पोइ अदालत 5 जेके पुलिस एहलकारनि जी ज़मानत जेका मंज़ूर करे वरिती आहे। पर जेके जांच ऑफिसर आहे उनखे हिदायत कई आहे त केस जो जेको आहे गैर रुखी जांच कई वञे, केस जो प्रॉपर जांच मुकमल करे अदालत में पेश कयो वञे त जीअं केस जो ठीकु आहे महबूब बिरोही, अपडेट करण लाइ महिरबानी।